रामपुर महबूब अली चांडियो बगण ऐं भरपासे वारनि इलाइक़नि में करोड़नि जी लाॻत सां वाटर सप्लाई लाइन तबाह थी वई। रहवासी पीअण जे पाणीअ लाइ परेशान बणियल आहिनि, जॾहिं त वाटर सप्लाई लाइन बंदि हुजण करे मशीनरी ते कट चढ़ी वई। पाइप ज़मीन अंदरि ई ॻरी भुरी विया आहिनि। अमले जे रिहाइशी वारा क्वार्टर ढहण वारी सूरत में बीठल आहिनि। इंतिज़ामिया इलाइक़े जे अहम मसइले तरफ़ न वीचारियो आहे। अमलो घर वेठे पघारूं खणण लॻा आहिनि। केतिराई ॻोठ मिठे पाणीअ जे ॾप लाइ परेशान, कारो पाणी वापराइण ते मजबूर बणियल। ॿार, ॿुढा ऐं औरतूं कोहे ॾोर पंधु करे पाणी आणण लॻा आहिनि। कारो पाणी वापराइण सबबि मोज़ी मर्ज़नि मुंहुं कढियो आहे। गैस्ट्रो, पेट ऐं चमड़ी जूं बीमारियूं फहिलिजी वयूं आहिनि। मक़ामी अस्पतालूं मरीज़नि सां सथिजी वयूं आहिनि। सूरतहाल संगीन बणिजी वई आहे। कंहिं बि वक़्तु वॾे जानी नुक़सान जो ख़दशो पैदा थी सघे थो। इंतिज़ामिया कख भञी बेड़ो न कयो आहे। सियासी समाजी धुरियुनि तरफ़ां इलाइक़े में मिठे पाणीअ जी फ़राहमी न थियण ते ॻणती जो इज़हार। चूंडियल नुमाइंदनि खां ध्यानु ॾेई मसइलो फ़ौरी तौर ते हल करण जी घुर। न्यूज़ सिंध एक्सप्रेस न्यूज़।